अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों, तव्हांखे मां पहिरियों ई ॿुधायो हो त चाकर ख़ान खे अकबर ख़ान कॾहिं माफ़ु न कंदो। जॾहिं दावत ते चाकर ख़ान वेंदो उन खे यादि क़ैद कंदो या मारींदो। तव्हां ॾिठो त ईअं ई थियो, चाकर ख़ान खे क़ैद कयो वियो। हाणे छा थींदो? घणो कर दोस्तों, चाकर ख़ान जो टाइम पूरो थी चुको आहे। बिल्कुलु चाकर ख़ान खे मारियो वेंदो या चाकर ख़ान खे सदाईं हिते क़ैद रखियो वेंदो। छो त हाणे रावल जी मोट थी आहे, रावल मोटियो आहे। रावल जी जेका यार हुई, मंग हुई, उन सां त चाकर ख़ान शादी कई। हाणे त उहा उनजी भॼाई थिए थी। ज़ाहिर ॻाल्हि आहे, उहो मोटियो आहे त उहो उन सां गॾु नथो रही सघे। चाकर ख़ान मरंदो त उहा माई वांदी थींदी सोरठ। इहा सोरठ जो रिश्तो, इहा फिरी गिरी भॼाई सां ई वरी रावल निकाह कंदो पंहिंजी पुराणी महबूबा सां। अहिड़े हिसाब सां कहाणी ड्रामे जी अॻिते हलंदी। मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो, ॿ टे किस्म पोइना ॾिसो न। मां तव्हांखे ॿुधायो त अकबर ख़ान चाकर ख़ान खे माफ़ु कोन कंदो, क़ैद कंदो क़ैद कंदो क़ैद कंदो। तव्हां ॾिठो त उअं ई थियो। ऐं ओड़े हिसाब सां जेको आहे, हाणे चाकर ख़ान जपे पिपे लॻी पई आहे ऐं अकबर ख़ान पंहिंजो प्लान वठी वियो। पंहिंजी इज़त जो, पंहिंजी बेइज़ती जो, पंहिंजी घरवारी जो, सभु कुझु प्लान वठी वियो। अगरि वीडियो सुठी लॻे त शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।